ओबावड़े भरिसां हथियारबंद मुसाफ़िर कोच ते हमलो करे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। खंभड़ा थाणे जी हद में गुड्डू इंटरचेंज वेझो गुड्डू लिंक रोड ते सादकाबाद खां कोयटा ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर कोच मथां 10 खां मथे अणॼातल हथियारबंदनि पारां मुसाफ़िर कोच मथां फायरिंग करे कोच मां फुरलुट कई आहे। मां ॿुधायां पिया कोच जे ड्राइवर ॻाल्हाईंदे चयो त कोच में 27 मुसाफ़िर सवार हुआ। हथियारबंद 17 खां 18 माण्हू खणी विया आहिनि। हथियारबंदनि औरतुनि खे छॾे ॾिनो। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। ओबावड़ो भरिसां हथियारबंद मुसाफ़िर कोच ते हमलो करे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। खंभड़ा थाणे जी हद में गुड्डू इंटरचेंज वेझो गुड्डू लिंक रोड ते सादकाबाद खां कोयटा ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर कोच मथां 10 खां मथे अणॼातल हथियारबंदनि पारां मुसाफ़िर कोच ते फायरिंग कई वई। कोच मां फुरलुट बि कई वई आहे। कोच जे ड्राइवर ॻाल्हाईंदे चयो आहे त कोच में 27 मुसाफ़िर सवार हुआ। हथियारबंद 17 खां 18 माण्हू खणी विया आहिनि। हथियारबंदनि औरतुनि खे छॾे ॾिनो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। ओबावड़ो भरिसां हथियारबंद मुसाफ़िर कोच ते हमलो करे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था ओबावड़ो मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर गफ़ार मलिक खां। गफ़ार मलिक, छा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। बिल्कुल कुछ देर पहिरियां ही वाक़ियो पेश आयो आहे। सादकाबाद खां जेको आहे कोयटा ॾांहुं वेंदड़ सदाबार कोच जेको मथां जेको आहे गुड्डू इंटरचेंज वेंदो 10 खां मथे नामालूम हथियारबंदनि दुआरियुनि पारां जदीद हथियारनि सां लैस थी जेको आहे कोच मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी आहे। जंहिं बाद जेको आहे दुआरियुनि पारां जेको आहे कोच मां मुसाफ़िरनि खां फुरलुट करण बाद जेको आहे 10 खां मथे जेका आहिनि ॿुधायो पियो वञे त मुसाफ़िरनि खे कोच मां लाहे कमनि जे फसल में खणी विया आहिनि। अहिड़े इतलाह ते जेका आहे हिन महिल ताईं जेका रेंजर्स जी ऐं पुलिस जेकी वॾी नफ़री आहे जेका उहा वाक़े वारे हंध ते पहुतल आहे। पुलिस जो सर्च ऑपरेशन जारी आहे। और पुलिस मूजिबि त जेको आहे इहे इतलाह आहिनि त 10 खां मथे जेका मुसाफ़िरनि खे जेका दुआरी खणी विया आहिनि जंहिंजी अञा तस्दीक न आहे थी, छाकाणि त कुझु जेका मुसाफ़िर आहिनि उन्हनि पंहिंजो कमंद में लिखी जान बचाए वरिती आहे। मुसाफ़िर कोच में जेका आहिनि ॿुधायो पियो वञे त 27 जेका सवार हुआ जिन में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल हुआ। ॾुआरियुनि पारां जेको आहे औरतुनि ऐं ॿारनि खे छॾे जेको आहे 10 मुसाफ़िरनि खे जेको आहे अगवा करे खणी वई आहे। जंहिंजी इन महिल ताईं जेकी तस्दीक न आहे केतिरा मुसाफ़िर जेका आहिनि उहे अगवा थिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर जेका आहिनि ख़ौफ़ मंझा जेको आहे कमनि में लिखी जान बचाए वरिती आहे। जॾहिं त उते मौजूदु जेका आहिनि कोच में मुसाफ़िर जो चवणु आहे त जेका हिते हथियारबंदनि जेको आहे फायरिंग कई आहे जंहिंमें जेको आहे ड्राइवर समेत मुसाफ़िर जेका आहिनि उहे ज़ख़्मी बि थिया। जंहिं खां पोइ जेको आहे ॾुआरियुनि पारां जेको आहे फुरलुट कई। जंहिं खां पोइ जेका फुरलुट करण बाद जेका कुझु जेका ॾाढ जे लॻभॻि जेका मुसाफ़िरनि खे लाहे विया। जॾहिं त हिन महिल ताईं पुलिस उते वाक़े वारे हंधि पहुतल आहे ऐं अगवा थियलनि जो जेको आहे हिन टाइम ताईं जेका आहिनि उहे नाला साम्हूं न अची सघिया आहिनि। वॾी महिरबानी गफ़ार मलिक हिन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ। अहम ख़बर जे हवाले सां मूंखे आगाह कयूं पिया। ओबावड़ो भरिसां हथियारबंद मुसाफ़िर कोच ते हमलो करे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। कोच जे ड्राइवर ॻाल्हाईंदे चयो आहे त कोच में 27 मुसाफ़िर हुया। हथियारबंद 17 खां 18 माण्हू खणी विया। हथियारबंदनि औरतुनि खे छॾे ॾिनो आहे। हिन हवाले सां वधीक ड्राइवर जो छा चवणु आहे अचो त ॾिसूं। भाई यहाँ 17-18 बंदे ले गए हम लोगों का। अभी ये लेडीज को छोड़ा है, लेडीज बैठे हुए थे। बाकी 17-18 बंदे हम लोगों का नहीं है। 27 बंदे टोटल गाड़ी में थे। बाकी लेडीज 4-5 बैठे हुए थे। हम भी लेडीज के साथ बैठे हुए थे। हमको छोड़ा है। बाकी हम लोगों को बंदे ले गए। फायरिंग पूरा घंटा स्टार्ट था हम लोगों के ऊपर। कोई हम लोगों को तहफ़्फ़ुज़ नहीं मिला यहाँ से। जी नाज़रीन, नवां ड्राइवर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ओबावड़े भरिसां हथियारबंदनि पारां मुसाफ़िर कोच ते हमलो करे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। कोच जे ड्राइवर ॻाल्हाईंदे चयो आहे त कोच में 27 मुसाफ़िर हुआ। हथियारबंद 17 खां 18 माण्हू खणी विया आहिनि। जॾहिं त हथियारबंदनि औरतुनि खे छॾे ॾिनो आहे।